सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट सिंध शहाब कमर अंसारी पारां सखर में तालीमी इदारनि जो दौरो। सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन सिंध, गवर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन सखर, गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सखर, गवर्नमेंट कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन सखर ऐं रीजनल डायरेक्टर कॉलेज जी ऑफिस समेत मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि जो दौरो करे इंतज़ामिया ऐं तालीमी कारकर्दगीअ जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान तालीमी मयार, बुनियादी सहूलतुनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जे मसइलनि समेत तालीमी ऐं इंतज़ामी मामलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। हिन बाबति सेक्रेटरी शहाब कमर अंसारी तालीमी अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त तालीमी इदारनि जी बहितरी हुकूमत जी तरजीह आहे। तालीमी मयार खे बहितर बणाइण लाइ समूरा वसीला क़तब आंदा वञनि। तालीमी इदारनि अंदरि सफ़ाई सुथराई, वक़्त जी पाबंदी, उस्तादनि, शागिर्दनि ऐं स्टाफ जी हाज़िरी खे यकीनी बणायो वञे। गवर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन सखर जी बिल्डिंग की हालत तमाम ख़राब है, जंहिं बाबति जल्द फिजिबिलिटी रिपोर्ट ठाहे जमा कराई वञे। कॉलेज की छत जो जल्द कम शुरू कयो वञे ऐं एहतियात कयो वञे त को हादसो पेश न अचे। सेक्रेटरी चयो त 3 साल अॻु कॉलेज की छत जो कम करायो वियो, उहो जल्द कीअं ख़राब थी वियो, इन बाबति इंक्वायरी कराई वञे। बिल्डिंग की छत बिल्कुल ख़राब है, इनखे किराए ॿीहर कम करायो वेंदो। कॉलेज एजुकेशन सेक्रेटरी पारां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सखर पहुची कॉलेज के मुख़्तलिफ़ शोबन जो दौरो कयो ऐं प्रिंसिपाल खां ब्रीफिंग वरिती। जंहिं बि शोबे जे क्लासिस की हालत बेहतर न आहे, उतां जे शागिर्दनि खे फौरी तौर ते ॿियनि क्लासनि ॾांहुं शिफ्ट कयो वञे। सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन शहाब कमर अंसारी सां गॾु गवर्नमेंट कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन अंदरि स्पोर्ट्स हॉल, कंप्यूटर लैब, लेबोरेटरी समेत मुख़्तलिफ़ शोबन जो दौरो कयो। सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन शहाब कमर अंसारी रीजनल डायरेक्टर कॉलेज जी ऑफिस पहुची स्टाफ सां मुलाक़ात कई ऐं बिल्डिंग जो मुआयनो कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची